नाज़रीन, मलीर टेंट सिटी में तरसल ॿोॾ मुतासिरनि खे वापसि मोकिलण जो सिलसिलो जारी आहे। ब्रेकिंग न्यूज़ मां ॾींदासीं। मलीर खां टेंट सिटी में तरसल ॿोॾ मुतासिरनि खे वापसि मोकिलण जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त मुतासिरनि वापसि वञण खां इनकार करे छॾियो आहे। ॿोॾ मुतासिरनि जो वापसि मोकिलण ख़िलाफ़ एहतजाज थियो आहे, जॾहिं त बार एसोसिएशन जो वफ़द बि पहुची वियो आहे। ॻोठनि में रोज़गार जा वसीला ई नाहिनि रहिया, जॾहिं त सभु कुझु ख़तम थी वियो। हाणे वापसि न वेंदासीं, मुतासिरनि जो चवणु आहे। इन हवाले सां मलीर मां लाइन ते मौजूदु आहे केटी न्यूज़ रिपोर्टर वहीद मुराद सियाल। जी वहीद मुराद, छा तफ़सील आहिनि? जी, सिंध हुकूमत पारां 30 सितंबर ते गुलशन नदी भरिसां मलीर डेवलपमेंट अथॉरिटी जे सेक्टर नंबर 18 ते क़ाइम मेगा टेंट सिटी खे सिंध हुकूमत मुकमिल तौर ते बंदि करण तरफ़ तेज़ी सां खणी पई वञे। अॼु बि सिंध हुकूमत ख़ासि तौर ते डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया डिप्टी कमिश्नर मलीर ऐं असिस्टेंट कमिश्नर बिन क़ासिम गाॾियूं ॾेई बारिश मुतासिरनि खे ॻोठनि ॾांहुं रवानो करण लाइ हिते गाॾियूं मोकिलियूं आहिनि ऐं बारिश मुतासिरनि एहतजाज कयो आहे। जंहिं खां पोइ मलीर बार एसोसिएशन जे औरत वकीलनि हिते जेको आहे सो पहुची उन्हनि बारिश मुतासिरनि सां हमदर्दी जो इज़हार कयो आहे। हिते बारिश मुतासिरनि वकीलनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजे इलाइक़नि में अॼु बि पाणी बीठल आहे। असांजा रोज़गार जा सभु जेके वसीला ज़रिया हुआ उहे बारिश में ख़तम थी विया, तबाह थी विया, बर्बाद थी विया। असांजूं इंसानी ज़िंदगियूं ज़ाया थी वियूं। सिंध हुकूमत वाइदो कयो त मेगा टेंट सिटी में अव्हांजी ज़िंदगी बहाल कई वेंदी, पर कराचीअ में तरसण बदिरां असांखे हिन वक़्तु ज़बरदस्ती जेको आहे सो ॻोठनि ॾांहुं रवानो कयो थो वञे। हिते पहुतल जेके औरत वकील अॻवान आहिनि उन्हनि जो चवणु आहे त हीउ तमामु वॾो ज़ुल्म ऐं ज्यादती आहे। बारिश मुतासिर बि सिंध जा वारिस आहिनि, धणी आहिनि। सिंध हुकूमत खे घुर्जे त उन्हनि खे ज़बरदस्ती लॾाइण बदिरां कराचीअ में उन्हनि खे सिहत तालीम समेत पीअण जो साफ़ पाणी, खाद खुराक जूं सहूलियतूं ॾेई उन्हनि खे कराचीअ में आबाद करे। औरत वकील अॻवान केटी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इहो चयो आहे त असां हिननि सां गॾु आहियूं। मलीर बार एसोसिएशन हिननि सां गॾु आहे। सभु जा सभु सिंध जा ख़ासि तौर ते वकील हिन सां गॾु आहिनि। उन्हनि चयो आहे त असां हिन मामले खे संजीदगी सां ॾिसूं था, कोशिशि कंदासीं त असां सिंध हाई कोर्ट में हिननि जी बहाली जे लाइ पटीशन दाख़िल कंदासीं। औरत वकील अॻवान चयो त जॾहिं असां हिते पहुता आहियूं त गुज़िरियल 2 ॾींहंनि खां पाणी, मानी समेत सिहत ऐं जेको ॿियूं सहूलियतूं मिलियल आहियूं उहे मुकमिल तौर ते बंदि आहिनि। असां तव्हांखे वधीक ॿुधाईंदा रहूं त डिस्ट्रिक्ट काउंसिल कराची, वाटर बोर्ड, थोरे जेके ॿिया हिते सूबाई इदारा आहिनि जिन्हनि खे हिते बारिश मुतासिरनि जी बहाली लाइ हिते लॻायो वियो, उन्हनि पंहिंजूं सरगर्मियूं महदूद करे छॾियूं आहिनि। अॼु उन जा ज़बरदस्ती टेंट पटिया पिया वञनि। बारिश मुतासिर सरापा एहतजाज आहिनि। ऐं अव्हांखे वधीक ॿुधाईंदा रहूं त सिंध हुकूमत हिते हितां जे MP साजिद जोखियो ऐं डिप्टी कमिश्नर ते ज़िम्मेदारी रखी त जेसीं ताईं बारिश मुतासिर ते पंहिंजी मर्ज़ी रहण चाहिनि रहनि, पर गुज़िरियल 1 हफ़्ते खां वठी बारिश मुतासिरनि खे तंग करे उनजो पाणीअ समेत सभु जूं सभु सहूलियतूं बंदि कई वियूं आहिनि। असां तव्हांखे वधीक ॿुधाईंदाऊं त हिन वक़्तु ॿार, ख़ासि तौर ते हामिला औरतूं ऐं जेके हिते बारिश मुतासिरनि उहे तमामु ॾाढा परेशान आहिनि। थधि जे करे मासूम ॿार बीमार आहिनि। सिहत जी सहूलियत मुकमिल तौर ते हिननि खां बंदि कई पई वञे। डॉक्टरनि खे महदूद कयो वियो आहे। तमामु वॾी सूरत हाल ख़राबु आहे। बारिश मुतासिरनि चवणु आहे त इंसानी अलमियो पैदा थींदो। असां वरी बि सिंध हुकूमत खे गुज़ारिश था करियूं त असांजी ज़िंदगियुनि ते रहम कयो वञे ऐं असांखे कराची में मुस्तक़िल तौर ते रहण ॾिनो वञे। जी।